उहे एॾा त कमीणा आहिनि जो उन्हनि खे पंहिंजे तॾे जो लिहाज़ बि कोन्हे। मूंखे नथो लॻे न त को सोडल मां हथु कढंदा। अदा सोट सोडल आई चाचा जी आज़ादीअ लाइ उन्हनि अदीअ जी घुर कई त पोइ अदीअ खे कॾहिं बि उन्हनि जे हवाले कोन कंदुसि। पोइ चाचा ऐं सौट जा असांखे लाश ई मिलंदा आदा वॾा। मूंखे नथो लॻे त हू सोट ऐं चाचे वारनि जो खून कंदा, छो त हाणे जेकॾहिं हू खून कंदा न त उन्हनि जा घर ड्रही पट थींदा ऐं उन्हनि जो ॻोठ वीरान थी वेंदो ऐं इहो रहज़न इहो कॾहिं बि न चाहींदो त उहे असांजा ॿ माण्हू मारे आक़िया समेत जेल हलियो वञे। जेकॾहिं चाचा ऐं सौट खे उहे मारनि नथा त पोइ छा उन्हनि खे उहे आज़ादु कंदा? एतिरो सवलाई सां असांजे हमराहनि मां हथु कोन कढंदा, पर जे हथु कढियूं बि त असांजे हमराहनि खे खारे छॾींदा। सोट खे वञणु न घुरिजे अदा। सोट खे मूं रोकण जी त कोशिशि कई, पर इहो वञण जो फ़ैसिलो जेको हो न इहो सोट जो पंहिंजो फ़ैसिलो हो। उन्हनि खे छॾाइण लाइ तव्हां को बि क़दम न खणंदो? जेकॾहिं राति ताईं सोट वापसि न थियो न त पोइ असां रहज़न में हथु विझंदासीं।